अची वियो लाड़ जे लाल औलिया सईद समन शाह सरकार जो मेलो अची वियो। समन साई मत गोली गुलाम तुझे दरेजी लाड़ जे लाल औलिया सईद समन शाह सरकार जो 93 मेलो इंशाल्लाह बतारीख 18 अक्टूबर 2024 1446 रबीउल सानी ते सुबह जो दरगाह ते गुलन जी चादर चाड़े मेले जे तकरीबन जो इफ्तिताह कयो वेंदो। अक्टूबर 2024 जी 18 19 20 21 22 23 24 25 26 ऐं 27 इन साल बरोज़ जुम्मो छंछर आचर सूमर अंगारो अरबा ऐं खमीस वॾी धाम धूम सां लॻी रहियो आहे, जंहिंजी सभिनी मुरीदनि मेले जे शौक़ीननि अक़ीदतमंदनि खे ख़ासि दावत अर्ज़ रखिजे थी। मेले में मिठाई मञारी जूं तमामु वॾियूं बाज़ारूं लॻायूं वेंदियूं। सुठो दुकान सिंगारींदड़ खे मेले इंतिज़ामिया तरफ़ां इनाम पिणु ॾिनो वेंदो। मेले में तफ़रीह जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम हूंदा जंहिंमें नंढा वॾा सर्कस थिएटर मैजिक शो मौत जो खूह ऐं शो लाइन चिड़िया घर मुख़्तलिफ़ ॿिया रंगारंग प्रोग्राम हूंदा। घोड़नि जी डोड़ चंड जी 15 जी शाम 16 जी सुबुह ऐं शाम। नोट मेले में माल पीढ़ी सॼो हफ़्तो जारी रहंदी, जंहिंमें चौपाए माल जी ख़रीद ऐं फ़रोख्त कई वेंदी। मेले में राग रंग जी महफ़िल पिणु थींदी, जंहिंमें रेडियो ऐं टीवी जा मशहूर फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। मेले में रिहाइश बिजली ऐं साफ़ पाणी जो इंतज़ाम पिणु कयो वियो आहे। मेले में नशे जी हालत में अचण या हथियार खणी अचण जहिड़ो बंदूक रिपीटर कुआड़ी या चाकू खणी अचण ते सख़्त पाबंदी हूंदी। कानून जी खिलाफ वर्ज़ी कंदड़ खिलाफ मेले इंतिज़ामिया तरफ़ां सख़्त कानून जी कार्रवाई पिणु कई वेंदी। मेले में अचण जा रस्ता कराची खां ठट्टो, ठट्टो खां बदीन, बदीन खां पंगरियो समन सरकार, हैदराबाद खां टंडो मोहम्मद खान, मातली तलार टंडो बागो खां पंगरियो समन सरकार, सांगड़ खां मीरपुर खास डिगड़ी झुड्डो मलकानी शरीफ खां समन सरकार, मिठी खां नवकोट झुड्डो मलकानी शरीफ ऐं समन सरकार। मेलो लॻाईंदड़ अली बख्श शाह सजादा नशीन दरगाह सैयद समन शाह सरकार लॻ पंगरियो ज़िलो बदीन।